केर मुर्सई कुंभार पैसा घणा किसे में पैसा कोने अरे खणस दोन ना खणस आऊं घर ये चा हले खणस हलो अरे तोखे मुबारक हुजे तुझे इलाके में पेरों को चक्कर मुर्गो जलियो है खैर मुबारक हूँ मिठाई थी है चा अरे मिठाई वठी जा न वठो जा हलियो जा चार बंदूक एकड़ी खैर मुर्सणी बाग कुंभार है बच्चा मुझे जिंदगी जो पेरी शिकार तू ही है इज्जत सां बुधाए तुझे खीसे में घणा पैसा साईं 10 कनन घर चो माचीस वठी बच्चा तू मुझे पैरों को शिकार रही है माल घणो तुझे खीसे में कट बस चेक कर चाय तेरा पर्स में जगह पैसा हुजन मूंखे ॾे जा डेरा 200 रुपया 250 होंदा पैसा दे मूंखे जो 200 वडेरा पैसा दे 50 रोड़ो आया वडा अभी भाई इनके उछले छो किचड़े में वडा आऊं तो 50 रोड़ो आ मुंहिंजा 250 आ ऐं हिसाब करे वठंदो वडेरा इच्छा का गिरे आयो यार तो पहुंचा दियो 100 तो मूंखे ॾे हल वडेरा वॾी महिनत सां खणी आयो आहियां वठ 50 इनके दे ओ इनके बिल्लू वारे के हिप खणाया आयो वियो वॾा करो ॾाढो करो वाह अच्छा हा वॾा ॾाढो करो हाणे ॻाल्हि ॿुध हाणे इहे 100 रुपया तो दो खिसे में था ठोण ॾेई छॾी थोड़ा बतो इहो है मूं वटि वञो पंहिंजी करियो उन्ही खे ॾिनो ने वॾेरा असीं हितां खणी आयासीं मारियो मूं इलाही आहे पोइ वञ पुरीअ वञ हू खणी अलाए केॾां वियो न ॾेसी बचनि जो खीर बीर वठूं कोने वरितो 100 मूं वटि यार वो ही उन्ही खे ॾेई छॾियो ने आम तो दोने है ना ईअं तो यार तोखे ठोकियो हले खड़ा हले हलो तो मिठाई जा पैसा ॾिना तो कोन मिठाई केॾां वई इन मां तो घणा कमाया इन मां ॾींहं ते मिठाई त वठी ञा तूं पैसा ॾीं कोन उठ वॾा